अस्सलाम वालेकुम। मोहम्मद सिद्दीक मिटवर बाला मौजूद किस्सो एहसान भलाई नसीब बाग अकुल मसरूर शाद आबाद। पान नंबर 20। साहिब रहमतुल्लाह जिन खां रिवायत आहे त बहस जे 5 साल पोइ जनाब फातिमा सलामुल्लाह अलैहा जिन जी विलादत थी। विलादत जी कैफ़ियत ईअं तहरीर आहे त हिकु ॾींहुं जनाब रसूल ख़ुदा अता अब्तला में वेठा हुआ त उन वक़्तु अमीरुल मोमिनीन हज़रत अली अलैहिस्सलाम, हज़रत अम्मार, हज़रत यासिर, हज़रत मुंज़रीन ज़राह, हज़रत हमज़ा, हज़रत अब्बास, हज़रत अबू बकर, हज़रत उमर जिन मौजूद हुआ। जिन्हें मौजूद हुआ हज़रत जिब्राईल अलैहिस्सलाम जिन असली सूरत में नाज़िल थिया ऐं संदन परनि सां अहिड़ी तरह पखेड़िया जो सॼो मशरिक़ ऐं मग़रिब खे घेरे खां में आणे छॾियो। हज़रत सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन खे आवाज़ ॾिनी त ख़ुदा वॾे आला तव्हां सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन खे सलाम थो चवे ऐं हुकुम ॾिए थो त 40 ॾींहं हज़रत ख़तीजा रज़ी अल्लाह ताला अन्हा जिन खां परे रहो। हज़रत सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन 40 ॾींहं हज़रत ख़तीजा जिन वटि कोन विया। सभई ॾींहं रोज़ो रखंदो हुयो ऐं राति जो इबादत कंदा हुआ। हज़रत अम्मार खे हज़रत ख़तीजा रज़ी अल्लाह ताला अन्हा जिन खे इहो चवे मोकिलियो त मुंहिंजो न अचणु कंहिं कराहत जो सबबु कोन्हे, बल्कि ख़ुदा जो इहो हुकुम आहे त संदसि तक़दीर जारी करे। उन मुतलिक़ सवाइ नेकीअ जे कुझु ख़्यालु न कजांइ, छो त ख़ुदावंद आलम हर रोज़ु चंड फ़रिश्ता तव्हांजे मुतलिक़ मुबाहात कंदा। मुनासिबु आहे हर राति दरवाज़नि खे बंदि करे छॾियो ऐं पंहिंजो लिबास राति जे सां आराम कंदा रहिजो। हज़रत सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन फरमायो संदसि चाची फातिमा बिंत असद जिन वटि रहंदो एसी ताईं जो वाइद इलाही जी मुद्दत ख़तमु थिए। जनाब ख़तीजा रज़ी अल्लाह ताला अन्हा हज़रत जिन जी जुदाईअ में रोअंदी हुई। जॾहिं 40 ॾींहं ख़तमु थिया हज़रत जिब्राईल अलैहिस्सलाम जिन हज़रत सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन ते नाज़िल थियो ऐं चयो ख़ुदावंदा रहीम करीम तव्हां सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन ते सलाम फरमाए थो। अॼु हिन मुबलक जे खाइण सां इफ़्तार करियो। हज़रत जिब्राईल अलैहिस्सलाम फरमायो ख़ुदावंद रहीम करीम तव्हां सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन खे सलाम चवे थो इरशाद फरमायो आहे त अल्लाह रब्बुल इज़्ज़त जे तरफ़ां तोहफ़े करामत जे लाइ तयारु थियो। उन वक़्तु हज़रत मीकाईल अलैहिस्सलाम जिन नाज़िल थियो हिकु तबक खणी आयो जंहिं ते हिकु रुमाल संदसि बिश्त सां ढकियलु हुयो। ख़ुदावंद आलम इरशाद फरमाए थो त अॼु हिन तबक खाइण सां इफ़्तार करियो। जनाब अमीरुल मोमिनीन अलैहिस्सलाम जिन फरमाईंदा इफ़्तार वक़्तु हज़रत सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन मूंखे फरमाईंदा हुआ त दरवाज़ो खोले छॾियो जंहिंजो जी चाहे मूंसां अची खाधो खाए। अॼु हज़रत सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन फरमायो त दरवाज़े ते विहो ऐं कंहिंखे बि अंदरि अचणु न ॾियो, छो त मूं सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां सवाइ ही ताम हर हिक ते हराम आहे। हज़रत सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन उन तबक खे खोलियो त उन में बिश्त जे मेवनि मां हिन तरह गोश अंगूर, हिकु गोश खुरमा जो हुयो, बिश्त जो पाणी
जो हिकु गिलास हज़रत सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन उन्हनि मेवनि सां खाई ढव कयो, खाधो, सेर करे खाधो ऐं इहो पाणी पीतो। हज़रत जबरील अलैहिस्सलाम जिन बिश्त जी सराईअ मां पाणी विधो ऐं हज़रत मीकाईल अलैहिस्सलाम जिन हज़रत सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो हथु धुआरियो ऐं हज़रत इसराफील अलैहिस्सलाम जिन बिश्त जे रुमाल सां हज़रत सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जा हथ साफ़ कया। बाक़ी ॿियो खाधो ठावण सां आसमान ते वापसि खणी विया। हज़रत जबरील अलैहिस्सलाम जिन फरमायो हाणे हज़रत ख़तीजा जिन जे घर वञो ऐं उन सां मुकारबत करियो, छो त ख़ुदा चाहे थो त हिन राति तव्हां सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जे नस्ल मां ज़ुरियत ताहिरा ख़लक़ फरमाए। इहो ॿुधी हज़रत सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन हज़रत ख़तीजा जिन जे तरफ़ हलिया, फरमायो राति थींदी हुई। हज़रत ख़तीजा कुबरा फरमायो त अकेला ई हूंदी हुई, राति थींदी हुई त दरवाज़ो बंदि करे छॾींदसि, पर्दा लाहे छॾींदसि ऐं निमाज़ में मशगूल थी वेंदी हुअसि ऐं वरी लिबास राति जो पाए चरा गुल करे छॾींदी हुअसि ऐं सुम्ही रहंदी हुअसि। उन राति जो कुझु हुनूदगीअ में हुई त दरवाज़े ते खटखटा जो आवाज़ कननि में आयो। मूं पुछियो त केरु आहे सवाइ मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे, कंहिंखे दरवाज़े खटखटाइणु मुनासिबु कोन्हे। हज़रत मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन फरमायो आऊं ई मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ई आहियां। इहो ॿुधी मूं दरवाज़ो खोलियो, लेकिन पर अॼु राति मुंहिंजो वठु छॾे बिस्तर जे तरफ़ वठी वियो। जॾहिं मुकारबत मां फ़ारिग़ थियो त मूं नूरे फ़ातिमा सलामुल्लाह अलैहा हज़रत ख़तीजा जिन जे शिकम में पेट में पियो। जनाब मसूमीन जे साहिब अदद रहमतुल्लाह खां उन रिवायत आहे त बस्त जे 5 साल खां पोइ जनाब फ़ातिमा ज़ुहरा सलामुल्लाह अलैहा जिन जी विलादत थी। हज़रत इमाम हसन अलैहिस्सलाम ऐं हज़रत इमाम हुसैन अलैहिस्सलाम जिन खां मनक़ूल आहे त हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जूं अखियूं हुज़ूर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जी अज़मत खे ज़ाहिर कंदियूं हुयूं।